आगाह कयो मूंखे जैकबाबाद जी डिस्ट्रिक्ट जेल में कैदियुनि ऐं अहलकारनि विच में झड़ो थियो आहे। झड़े में 2 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया झड़े दौरान कैदियुनि जे तशदुद में अहलकार मुक़ीम बिरोही ऐं ज़ुल्फ़कार ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं त कैदियुनि 3 अहलकारनि खे यारगमाल बणाए वरितो आहे। जेल इंतिज़ामिया वधीक नफ़री घुराए वरिती आहे। जैकबाबाद जी डिस्ट्रिक्ट जेल में कैदियुनि ऐं अहलकारनि विच में झड़ो थियो आहे। झड़े में 2 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। झड़े दौरान कैदियुनि जे तशदुद में अहलकार मोहम्मद मुक़ीम बिरोही ऐं ज़ुल्फ़कार ज़ख़्मी थिया आहिनि। कैदियुनि 3 अहलकारनि खे यारगमाल बणाए वरितो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया जेल इंतिज़ामिया वधीक नफ़री घुराए वरिती आहे। जैकबाबाद जी डिस्ट्रिक्ट जेल में कैदियुनि ऐं अहलकारनि विच में झड़ो थियो आहे। 2 अहलकार ज़ख़्मी थिया आहिनि। राब्तो कयो आहे जैकबाबाद में नवाज़ सोलंकी सां। नवाज़, आगाह कजो, डिस्ट्रिक्ट जेल में कैदियुनि ऐं अहलकारनि में झड़ो थियो आहे। झड़े जा कहिड़ा कारण आहिनि? जी बिल्कुल, कैदियुनि पारां जेको आहे कुझु मुतालबा रखिया विया, जंहिं ते जेको आहे त डिस्ट्रिक्ट जेल जे अमलदारनि जेको आहे उनखे नाजाइज़ करार ॾेई करे जेको आहे त उन्हनि खे रद्द कया, जंहिंजे बाद जेको आहे त इन्हनि में छिकताण थी पई ऐं पुलिस जेको आहे कैदियुनि जेको आहे त 2 पुलिस एहलकार जेका जेल जा एहलकार आहिनि, मोहम्मद मुक़ीम बिरोही ऐं ज़ुल्फ़कार अली, उनजे मथां तशदुद करे उन्हनि खे ज़ख़्मी कयो। जॾहिं त 5 एहलकारनि खे उन्हनि यरगमाल करायो आहे, जंहिंमें लाल ॾिनो बेजो, रस्तम बुर्रो, अब्दुल रज़ाक मलगाणी, अब्दुल वाहिद बंगलानी ऐं सिकंदर महर जेका उहे हिन वक़्तु कैदियुनि जी जेको आहे त पंहिंजो उनमें तहवील में या उनखे चइजे जो यरगमाल बनायल आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे त डिस्ट्रिक्ट जेल जे अमलदारनि पारां जेको आहे फौरी तौर ते डिस्ट्रिक्ट पुलिस खे जेको आहे तलब कयो आहे। डिस्ट्रिक्ट पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री जेकी आहे त जेल जे ॿाहिरां ऐं जेको अंदरां पहुची चुकी आहे। मामिलो जेको आहे हिन वक़्तु बि जेको आहे कशीदगी वारो हली रहियो आहे। ऐं इन सिलसिले में ज़ुल्फ़कार पठान जेको जेल सुप्रीडेंट आहे, जो चवणु आहे त यूसुफ जखणी ऐं ॿियनि कैदियुनि जेको आहे त नाजाइज़ मुतालबा रखिया, जंहिंजे करे असां उनखे न कयोसीं, उन्हनि जेको आहे वॻोड़ शुरू कया। हाणे उनजो इहो दावा आहे त जेको आहे त जेको मामिलो आहे उहो सॼो कंट्रोल हेठि आहे ऐं जेको आहे त असांजा कोई बि एहलकार जेका यरगमाल न आहिनि, न ई जेको आहे को ज़ख़्मी थियो आहे। उन्हनि मामले जेकी आहे तफ़तीश कई आहे। मुंहिंजी इहा दावा आहे त जेको आहे त हिन वक़्तु मामिलो जेको आहे त पूरो पुरसकून आहे। पर जॾहिं त ज़रियनि जी इहा दावा आहे त हिन वक़्तु बि जेको आहे त कैदी जेका आहिनि एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं जेको आहे शहर जेको जेल जो माहौल आहे उहो कशीदगी वारो आहे। ठीकु आहे नवाज़, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खणण लाइ।